नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जी वसी आबगाह चोटियारो डैम ते मौजूद सिंध सियाहत खाते जे बकार लेक रिज़ॉर्ट जो ब्यूटिफिकेशन प्लान ते कम जी शुरुआत थी वई। वज़ीर सकाफ़त ऐं सियाहत नौधारात सईद सरदार अली शाह जी हिदायत मुताबिक़ सियाहत खाते जे मैनेजिंग डायरेक्टर एजाज शेख जी चोटियारो डैम ते मौजूद रेस्ट हाउस जो दौरो करे बकार लेक रिज़ॉर्ट में सियाहन लाइ घुर्बल सहूलियतूं मुयसर करण ऐं इन सियाहत मार्ग जी सूंह वारे सूबे जी मंजूरी ॾेई छॾी आहे। रिज़ॉर्ट में घुर्बल फर्नीचर मुहैया करण सां गॾु नयूं सोलर पैनल लॻाइण ऐं लाइन जी बहाली पिणु शामिल कई वई। उन सां गॾु रिज़ॉर्ट में सियाहन जे खाधे पीते जी सहूलियत खे मदे नज़र रखंदे होटल पिणु खोली पई वञे। इन हवाले सां राब्ते करण ते सिंध सियाहत खाते जे MD एजाज शेख चयो त सिंध सकाफ़त सियाहत ऐं नौधरात खाते जो वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी अकबर लिगारी तरफ़ां सिंध में सियाहत खे फ़रोग़ ॾियण ख़ासि मनसूबा बंदी तहत कम जी शुरुआत कयो वियो आहे ऐं सिंध जे हर सियाहत मार्ग खाते तरफ़ां रेस्ट हाउस होटल ऐं म्यूटल तैयार कराया विया आहिनि। इन सिलसिले में निजी शोबे जी शिरकत बि नज़र में रखी पई वञे। सिंध जे सभिनी सियाहत मार्गनि जूं प्रोमोशनल वीडियो ठारायूं वियूं जेके जल्द सियाहत खाते जी वेब पेज ते अपलोड कयूं वेंदियूं। बकार लेक रिज़ॉर्ट जी ब्यूटिफिकेशन जो कम हिन प्लान जो हिस्सो आहे। बकार लेक रिज़ॉर्ट जे इंचार्ज अयूब गुल चयो आहे त सिंधी मीडिया जे बहितरीन अदाकारनि ऐं मॉडल्स जी टीम जे ज़रिए बकार लेक रिज़ॉर्ट जी प्रोमोशन वीडियो जी रिकॉर्डिंग मुकम्मल कई वई आहे, जंहिं में सिंध जी मीडिया जे बहितरीन अदाकार ऐं मॉडल फरियाना अरबाब, मज़ाहिया अदाकार ऐं डायरेक्टर तारिक कोरेजो, मॉडल शर्जी राजा ऐं फाइज़ हिस्सो वरितो आहे। जॾहिं त वीडियो जी अक्स बंदी ऐं DOP परवेज़ सुमरो कई है। इहा हिकु निहायत दिलचस्प ऐं मालूमाती डॉक्यूमेंट्री हूंदी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।